नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सिंधड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त 2 ॾींहं अॻु ॻोठ अला ॾिनो कैरी वासी नींगरी सोना कैरी खिपरो मीरपुर खां रोड क्रॉस कंदे ज़ख़्मी थियण बाद हैदराबाद में फोत थियण करे नींगरी जे पीउ अनवर कैरी अॻूणे जवाबदार कार सवार हारून राजड़ जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे रोड ब्लॉक करे छॾियो। तव्हांजो नालो छा आहे? अनवर कैरी। तव्हां छा था चवणु चाहियो? मूंसां इंसाफ़ थिए। अच्छा साईं, इंसाफ़ थिए मूंसां। अच्छा, हाणे तव्हां इहो ॿुधाईंदो त को अंदाज़ो आहे त इहो कहिड़ो माण्हू हो जेको थकणी वियो आहे? असांखे ख़बर ई कोन हुई पहिरियां, हाणे ख़बर पई आहे त हारून राजड़ हो। पहिरियां त ख़बर कोन हुई न बाबा, पहिरियां त भॼी वियो न। पहिरियां कंहिंजो नालो छो खणा? तव्हां थाणे ते विया उन टाइम? तव्हां थाणे ते पहिरें ॾींहं ते आई पुलिस सरज़मीन ते। सरज़मीन पुलिस ॾिठी लखू राजड़ वारनि जे साम्हूं मुंहिंजी धीउ जो एक्सीडेंट थियो आहे उते ई। अच्छा, उन खां पोइ 3 ॾींहं थिया न पुलिस आई आहे, हींअर आई आहे धरणो लायो। अमा तूं छा थी थिए हिन जी? मां हिन जी फुफी आहियां। अच्छा, फुफी आहियां, हिन जी भेण आहियां, वॾी भेण आहियां हिननि जी। इंसाफ़ खपे, असांखे इंसाफ़ खपे। हारून राजड़ खे गिरफ़्तार कंदो त असां धरणो लाहींदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़।